Chemistry class 9 बाब चऊं solutions सबक ॾहों MCQs आवां केमिस्ट्री जो उस्ताद नजीला चन्ना आवां खे सिंधालन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे MCQs जंहिंमें असां बाब 6 ते ॾिनल मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स खे हल कंदासीं। सेक्शन A आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स MCQs। टिक मार्क द करेक्ट आंसर सही जवाब ते असां टिक मार्क जो निशान लॻाईंदासीं। एन एलॉय इज़ द होमोजीनियस मिक्सचर ऑफ मठ एलॉय खे सिंधी में चवंदा आहियूं मठ हमजिन्स मिलावट हूंदी आहे टू सॉलिड्स जी टू लिक्विड्स जी टू गैसेस जी या सॉलिड एंड लिक्विड जी। सो मठ में छा हूंदो आहे त ॿ सॉलिड पाण में मिलियल हूंदा आहिनि, ख़ासि तौर ते धातु उन सां मठ ठहंदो आहे। सवाल नंबर ॿियो आहे A saturated solution of potassium chloride on heating becomes potassium chloride जो असां वटि रिचियल ॻार मौजूदु आहे उनखे जेकॾहिं गरम कजे त छा थींदो अनसेचुरेटेड सॉल्यूशन या सुपर सेचुरेटेड थींदो या डाइल्यूट थींदो छिड्रो थींदो या सभु कुझु थींदो। हाणे जेकॾहिं पोटेशियम क्लोराइड खे असां हीट कयूं त छा थींदो पोटेशियम क्लोराइड घाटो थींदो वेंदो छो त हीट करण ते पाणी जा बुख़ार उन मां ॿाहिरि बाफ़ थींदा वेंदा त पोटेशियम क्लोराइड जो मिक़दार जो वधंदो वेंदो सॉल्वेंट घटिजंदो वेंदो सुपर सेचुरेटेड थींदो वेंदो। सवाल नंबर 3 आहे इफ वी डिज़ॉल्व सैंड इनटू द वाटर जेकॾहिं पाणी में वारीदा मिलायूं देन द मिक्सचर इज सेड टू बी पोइ मिलावट खे छा चइबो सॉल्यूशन। तव्हांखे ख़बर आहे त सॉल्यूशन उहो हूंदो आहे जंहिंमें ज़रड़ा नंढड़ा हुजनि नज़र ई न अचनि। सस्पेंशन इन में जेका शइ ॻारबी आहे उन जा ज़रड़ा नज़र ईंदा आहिनि, कोलाइड्स इन में नज़र न आहिनि ईंदा। कंसंट्रेटेड सॉल्यूशन घाटो ॻार। हाणे जीअं त पाणी ऐं वारी हेट्रोजीनस आहिनि ॿिन्ही जी जेका जिन्स आहे उहा ॿी आहे तंहिंजे करे पाण में न मिलंदा ऐं वारीअ जा ज़रड़ा पाणीअ में असांखे नज़र ईंदा आहिनि तंहिंजे करे इहे पाण में गॾिजी करे छा ठाहींदा सस्पेंशन मुअलिक। क्वेश्चन नंबर 4 आहे Solubility is usually expressed in grams of the solute dissolved in dash gram of the solvent। असां गरड़ पज़ीरी जी वस्फ़ पढ़ी हुईसीं उन में असां इहो सम्झो होसीं त सॉल्यूट जा केतिरा ग्राम सॉल्वेंट जे 100 ग्रामनि में ॻरियल आहिनि त उनखे चइबो गरड़ पज़ीरी। इन जे करे बी ऑप्शन जेको आहे उहो सही जवाबु आहे। इहो वस्फ़ तव्हांखे यादि हूंदी त उन मां ई इहो अहिड़ो सुवाल तव्हां टिक करे सघो था। सवाल नंबर 5 आहे एग्जाम्पल ऑफ हेट्रोजीनियस मिक्सचर इज़ गैर हमजिन्स मिलावट जो मिसाल कहिड़ो आहे शुगर एंड वाटर। हाणे इहे ॿई पाण में मिलंदा त तव्हांखे वन फेज़ ऑफ मैटर नज़र ईंदो, हिकिड़ी शइ नज़र ईंदी त छा थींदो त इहो जेको शुगर ऐं वाटर आहे इनखे असां चवंदासीं त इहो सॉल्यूशन आहे ॻार आहे हेट्रोजीनियस मिक्सचर न आहे इहे होमोजीनियस आहे। सैंड एंड वाटर वारी ऐं पाणी पाण में न आहिनि मिलंदा हमजिन्स न आहिनि, हिकिड़ी शइ नज़र न ईंदी आहे इनखे हेट्रोजीनियस चई सघिजे थो। ॿियो पढ़ूंसि साल्ट एंड वाटर इहे बि पाण में मिली वेंदा यानी हमजिन्स आहिनि त हेट्रोजीनियस न आहिनि। हमजिन्स खे चइबो आहे होमोजीनियस। हे चवे थो हेट्रोजीनियस कहिड़ी आहे इंक एंड वाटर। हाणे जेकॾहिं पाणी ऐं मस्क खे पाण में मिलायो त उहे बि मिली वेंदा ऐं हिकिड़ी शइ नज़र ईंदी तंहिंजे करे ऑप्शन जेको बी आहे उहो सही आहे त ही गैर हमजिन्स मिलावट आहिनि जंहिंमें ॿ शयूं अलॻि अलॻि नज़र ईंदियूं उहो हूंदो आहे हेट्रोजीनियस। सवाल नंबर 6 2 moles ऑफ सोडियम क्लोराइड इज़ इक्वल टू सोडियम क्लोराइड जा 2 मोल छा जे बराबरि हूंदा आहिनि। हाणे हिकिड़ो जेको मोल आहे सोडियम क्लोराइड जो उनजो वज़न कढो त सोडियम जो वज़न आहे 23, क्लोरीन जो आहे 35.5, 23 ऐं 35.5 त थी वियो 58। हाणे 58 त हे थो चए 2 मोल त यानी 58 खे असां ज़रब कयूं 2 सां त 58 जो 2 सां ज़रब कयूंसि त थी वेंदो 117। डी ऑप्शन सही आहे। 2 मोल लूण जा 117 ग्रामनि जे बराबरि थींदा आहिनि। सवाल नंबर 7 मोलरिटी ऑफ अ सॉल्यूशन विच इज़ प्रिपेयर्ड बाय डिज़ॉल्विंग 40 ग्राम ऑफ सोडियम क्लोराइड इन 500 cm³ ऑफ सॉल्यूशन इज़ जेकॾहिं कंहिं ॻार जे 500 cm³ में सोडियम क्लोराइड जा 40 ग्राम ॻारियूं था त उनजी मोलरिटी छा थींदी। हाणे ही त मोलरिटी वारे फार्मूले सां ई हल करे सघिजे थो। ॿियो वरी इहो आहे त असां किताब में जेको हल कयोसीं हिन उनजो छा कयो आहे सिर्फ़ु थोरो डिजिट मटाए छॾियो अथई। उते हुयो 20 ग्राम ऑफ सोडियम क्लोराइड, हिते ॾिनो अथई 500 cm³ ऑफ सॉल्यूशन। मोलरिटी जो फार्मूलो हणी करे जेॾी महिल जो असां हिन जो
जवाब कढंदासीं त उहो बराबरि थी वेंदो डी जे 1.33 मोलर। सही जवाब आहे असांजो डी। नंबर 8 10% W/W त कोन्हे को, इहो मास बाय मास हूंदो, छो त होॾो पाणी आहे होॾो उहो आहे, ही W/W न आहे, हे आहे M/M। 10% mass by mass sugar solution means that 10 grams of solute is dissolved in 10% mass by mass sugar solution जो मतलब छा आहे त हे 10 सैकड़ो खंड हिकिड़ो थी वियो मथियों कंपोनेंट, हेठियों कंपोनेंट 90 ग्राम थी वेंदो पाणीअ जो, इहे ॿई पाण में जोड़ थींदा त 100 जेको असांजो आहे ग्राम उहो असांजो तयारु थी वेंदो सॉल्यूशन। तंहिंजे करे 10 जेकी असांजा आहिनि ग्राम शुगर जा उहे 90 ग्राम शुगर सां मिलंदा, त असांखे हूअं ई परसेंटेज 100 में ई ॾेखारणी हूंदी आहे। 90 ग्राम पाणी आहे, उन में 10 ग्राम जेको आहे सो हूंदो शुगर, त असां इन सॉल्यूशन खे चवंदासीं 10% मास बाय मास शुगर सॉल्यूशन। सो सही जवाब आहे असांजो ए। सवाल नंबर 9 आहे एन एग्जांपल ऑफ ट्रू सॉल्यूशन इज़। ट्रू सॉल्यूशन जो मिसाल कहिड़ो आहे? तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त ट्रू सॉल्यूशन हिकु त लिक्विड फॉर्म में हूंदो आहे, ऐं ॿियो उन में सॉलिड ऐं जेको सॉल्यूट आहे, सॉल्यूट ऐं सॉल्वेंट पाण में ईअं मिलियल हूंदा आहिनि जो वन फेज़ ऑफ मैटर असांखे नज़र ईंदो आहे। हिन में हिकिड़ो मिसाल आहे सॉल्यूशन ऑफ स्टार्च, निशाज़ तो पाणी में ॻरियल हुजे, उहो त ॾाढो घाटो थींदो आहे, असांखे नज़र ईंदो आहे त इहे ॿ शयूं पाण में मिलियल आहिनि, ऐं उहो क्लियर लिक्विड बि कोन्हे को। नंबर ॿियो सॉल्यूशन ऑफ सोप, उन में बि ॿ शयूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि। इंक इन वाटर, पाणीअ में मस, ही वारो ऑप्शन लॻे थो छो त इहे ॿई पाण में मिली हिकिड़ी शइ असांखे नज़र ईंदी आहे सिर्फ़ु, टूथपेस्ट। हाणे टूथपेस्ट जेको आहे सो उन में असांखे लिक्विड फॉर्म में नथो मिले, इन जे करे सी वारो जेको ऑप्शन आहे उहो सही आहे, इंक इन वाटर। इहो ट्रू सॉल्यूशन जो मिसाल आहे। नंबर 10 सवाल आहे विच सॉल्यूशन कंटेन मोर वाटर। हाणे हे असांखे सॉल्यूशन ॾिनल आहिनि, उन्हनि जी मोलरिटी ॾिनल आहे, चए थो ॿुधायो त कंहिं में पाणी वधीक आहे, 1 मोलर में, 1.0 मोलर। हाणे माना ही अहिड़ो सॉल्यूशन आहे जंहिंमें कंहिं बि शइ जो 1 मोल ॻरियल आहे, 0.75 मोलर। हाणे ही वरी अहिड़ो सॉल्यूशन आहे जंहिंजे हिकिड़े लीटर में 0.75, यानी कि ईअं सम्झो त हिते पूरो 1 मोल आहे, हिते वञी करे मुनो मोल कंहिं बि शइ जो ॻरियल आहे। सी 0.5 मोलर, यानी हिकिड़े सॉल्यूशन जे लीटर में अधु मोल उन शइ जो ॻरियल हुजे। या डी हिकिड़े लीटर सॉल्यूशन में चोथों हिसो 0.25 मोलर सॉल्यूशन आहे। हाणे हिन में ॾिसो ही आहे चइनी में 1 लीटर आहे, उन हिकिड़े लीटर सॉल्यूशन में हिकिड़ो मोल ॻरियल आहे लूण जो। ॿियो वरी असां सैंपल खयोंसीं 1 लीटर सॉल्यूशन जो, उन में मुनो मोल ॻरियल आहे लूण जो, अधु मोल वरी 3 में ॻरियल आहे, चौथे में चोथों हिसो मोल ॻरियल आहे। त यानी ही डी वारो जेको ऑप्शन आहे उहो सही आहे, छो त इन में सॉल्यूट थोरे मिक़दार में आहे, त सॉल्वेंट जेको आहे उहो थोरो सवायो हूंदो। नंबर 11 व्हेन अ सैचुरेटेड सॉल्यूशन इज़ डाइल्यूटेड। जेकॾहिं रिचल ॻार खे डाइल्यूट कजे, छिडरो कजेसि, त पोइ छा थींदो? सैचुरेटेड थी वेंदो। हाणे अॻ में ई सैचुरेटेड आहे, रहंदो छिडरो कयोसीं त सैचुरेटेड त कोन थींदो, अनसैचुरेटेड थी वेंदो, अणरिचल थी वेंदो। ही ऑप्शन लॻे थो। कंसनट्रेटेड थींदो, अञा घाटो थींदो, कोन थींदो, छो त उहो अॻ में ई रिचल आहे, उनखे असां छिडरो था कयूं त घाटो न थींदो। सुपर सैचुरेटेड थींदो, ही त अञा आला रिचल ॻार आहे, तंहिंजे करे बी ऑप्शन सही आहे। त जेकॾहिं तव्हां सुपर सैचुरेटेड रिचल ॻार खे छिडरो कंदव त उहो अनसैचुरेटेड थींदो। 12 बटर इज़ एग्जांपल ऑफ सॉल्यूशन। हाणे मखण जेको आहे उहो कहिड़े ॻार जो मिसाल आहे? पहिरियां त इहा ॻाल्हि ज़हन में रखो त मखण जेको आहे न उहो ट्रू सॉल्यूशन कोन्हे को, इहो कोलाइडल जो हिकिड़ो मिसाल आहे, तंहिंजे करे फॉल्स सॉल्यूशन हिन खे असां चई सघूं था। हिते हाणे इहे मिसाल ॾिनल आहिनि, तंहिंजे करे हिननि मां वरी बि सी वारो जेको ऑप्शन आहे उहो लिक्विड एंड सॉलिड सॉल्यूशन टाइप बटर जो मिसाल असांजे किताब में लिखियलु आहे। बाक़ी तव्हां मखण खे ट्रू सॉल्यूशन न पर फॉल्स सॉल्यूशन करे सम्झो, ऐं इहो कोलाइडल सॉल्यूशन आहे। नंबर 13 सवाल अ सॉल्यूशन दैट कंटेन सॉलिड सॉल्यूट
into liquid solvent is called. हिकिड़ो अहिड़ो ॻार आहे जंहिंमें साल्यूट सॉलिड आहे पर सॉल्वेंट लिक्विड आहे, त उनखे कहिड़ो नालो ॾिबो? हाणे तव्हां ॾिसो त सॉल्यूट जी जेका हालत हूंदी उनखे असां रखंदासीं अॻ में, ऐं जेका वरी सॉल्वेंट जी हूंदी उनखे रखंदासीं पोइते। तंहिंजे करे हिन जो नालो थींदो सॉलिड इन लिक्विड सॉल्यूशन। ए आहे सॉलिड इन गैस, इहो कोन्हे को, छो त हिते ॾिसो सॉलिड आहे पर गैस कोन्हे का। लिक्विड इन सॉलिड, हाणे हिते न लिक्विड आहे, हेॾां लिक्विड कोन्हे को सॉलिड आहे, हेॾां वरी सॉलिड कोन्हे को लिक्विड आहे। सॉलिड इन सॉलिड, ही सॉलिड आहे पर ही लिक्विड आहे। सॉलिड इन लिक्विड गैस, ही वारो डी ऑप्शन सही आहे। जेकॾहिं सॉल्यूट सॉलिड आहे ऐं सॉल्वेंट लिक्विड आहे त उनखे चइबो सॉलिड इन लिक्विड सॉल्वेंट सॉल्यूशन। नंबर 14 सवाल, व्हाट इज़ द पार्टिकल साइज इन सस्पेंशन? मौलिक सस्पेंशन जे अंदरि मौजूदु पार्टिकल साइज़, ज़रड़नि जी पार्टिकल साइज़ केतिरी हूंदी आहे? ए 10 क्यूबिक 10 नैनोमीटर, या 10 स्क्वायर नैनोमीटर, या असांजो आहे लेस देन 10 क्यूबिक नैनोमीटर। हाणे इहा आहे यानी 1000 नैनोमीटर 10 रेज़ पावर 3 आहे, या वरी आहे 10 स्क्वायर यानी 100 नैनोमीटर, या लेस देन 10 रेज़ पावर 3 आहे त यानी 1000 नैनोमीटर खां घटि, या वरी ग्रेटर देन 1000 नैनोमीटर। डी ऑप्शन सही आहे। इन जा ज़रड़ा तमामु वॾा हूंदा आहिनि, 1000 नैनोमीटर खां मथे हूंदा आहिनि, एतिरा वॾा हूंदा आहिनि जो असांखे खुलियल अख सां नज़र ईंदा आहिनि। हाणे आख़िरी सवाल आहे असांजी मश्क जो, हिते असांजी MCQs वारो पार्ट जेको आहे उहो ख़तम बि थींदो। सवाल आहे त हेठि सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जो टाइप मिलियल आहे, उन्हनि जा तव्हां मिसाल लिखंदा वञो। सॉलिड इन लिक्विड सॉल्वेंट, शुगर सॉल्यूशन जंहिंमें सॉलिड लिक्विड में ॻरियल हूंदो आहे, खंडु पाणी में ॻरियल हूंदी आहे। गैस इन गैस सॉल्यूशन, एयर हवा या नाइट्रोजन में ऑक्सीजन ऐं ॿियूं गैसूं ॻरियल हूंदियूं आहिनि। सॉलिड इन सॉलिड सॉल्यूशन, एल आहे मठु, हिकिड़ो धातु ॿिए धातु सां मिलाए मिक्सर ठाही वेंदी आहे। लिक्विड इन सॉलिड सॉल्यूशन, अमलगम, उन में पारो हूंदो आहे, पारो असां खणंदा आहियूं, उहो हिकिड़े सॉलिड में उनखे जज़ब कराईंदा आहियूं। पारो हूंदो आहे असांजो लिक्विड फॉर्म में, ऐं उनजो सॉल्वेंट जेको आहे उहो हिकिड़ो सॉलिड हूंदो आहे जंहिंमें असां उनखे जज़ब कराईंदा आहियूं। लिक्विड इन गैस, पाणियाठ गैस में ॻरियल हुजे, फोग धुंध जेको थींदो आहे उन में पाणी जा ज़रड़ा हवा में ॻरियल हूंदा आहिनि। लिक्विड इन लिक्विड सॉल्यूशन, ऑयल इन ईथर। इहो हुयो असांजो चैप्टर 6 जो MCQs जो पार्ट। इन लेक्चर जी पुॼाणीअ सां असांजो MCQs जो पार्ट बि हिते ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।